अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त मां कुझु ॾींहं अॻु में तव्हांखे चयो हुउमि त असां हिकिड़ो सिलसिलो हलाइणु चाहियूं था जंहिंजो तालुक़ु शाइरीअ जे वज़न सां आहे। छो त अक्सर असांजा दोस्त जेके आहिनि इहो ई चवंदा आहिनि त शाइरीअ में वज़न जी का ज़रूरत न आहे ऐं जेको आहे सो असल में ख़्याल जी वॾी अहमियत आहे। शाइरी जेको आहे वज़न खां सवाइ ईअं आहे जीअं तव्हां कंहिं दुकान तो वञो ऐं चांवरनि जो किलो वठो ऐं हू ताराज़ू ऐं वट हुजण जे बावजूदि बि तव्हांखे ईअं ई शॉपर में विझी ॾेई छॾे चयो आहे किलो आहे, तव्हां किथे कोन वठंदव। तव्हां चवंदो मूंखे तोरे ॾियो, बेशक हू चए त किले खां सवाइ आहे, वधीक आहे, मूंखे अंदाज़ो आहे, चवंदो तॾहिं बि तव्हां न वठंदव। छो त तव्हां सम्झो था त बग़ैर कंहिं माप तौर जे का बि शइ वठणु जेको आहे उहो सही न आहे। उहो हिन जे लाइ त पाण खे जेको आहे सो नुक़सानु थियण जो वधि में वधि अंदेशो हूंदो आहे। ॿिए खे नुक़सानु ॾियण जे अंदेशे जी पक पइजी वञे त पोइ माण्हू फ़ौरन उहो अमल करणु शुरू करे ॾींदो आहे। पर हीअ इंसानी फितरत आहे त पाण खे नुक़सानु जेको आहे सो कॾहिं बि न आहे ॾींदो। ॿिए खे भली केतिरो बि नुक़सानु थी वञे पर पाण खे नुक़सानु न आहे ॾींदो। इन जे लाइ शाइरीअ में बि इहा ई हालत आहे। जॾहिं माण्हू शाइरीअ जे फ़न खे नथो सिखे, छो त फ़न खे सिखण जे लाइ थोरो वक़्तु बि खपे, टाइम जी बि ज़रूरत आहे ऐं ध्यान जी बि ज़रूरत आहे। हालांकि एॾो वॾो कोई ध्यानु ॾियण जी ज़रूरत न आहे असांखे। जेकॾहिं असां थोरो गौर कयूं त असांखे वज़न जी एतिरी ध्यानु ॾियण जी घणे टाइम खपाइण जी ज़रूरत न आहे, थोरो थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। जीअं असां ॿिया सब्जेक्ट पढ़ंदा आहियूं, साइंस जा सब्जेक्ट आहिनि या फिज़िक्स या केमिस्ट्री जा सब्जेक्ट आहिनि, त उहे जॾहिं असां पढ़ंदा आहियूं त उन्हनि में असांखे इलाही कुझु जेको आहे शयूं असांखे करणियूं पवंदियूं आहिनि। इन जे लाइ ध्यानु ॾियणो पवंदो आहे। पर हिन में एतिरो ध्यानु न आहे ॾियणो। मैथमेटिक जा सब्जेक्ट ॾाढा मुश्किल हूंदा आहिनि, त उन में माण्हू बारीक बिनीअ में हिकु हिकु शइ यादि रखंदो आहे ऐं पोइ जेकॾहिं यादि न रखंदो त हिन में हिकु दफ़ो तव्हां काई शइ करे पियव त हिकिड़ो पैटर्न आहे, उहो तरीक़ो आहे, उहो सॼी उमिरि तव्हांखे उहो कमु ॾींदो, फ़ाइदो ॾींदो। हाणे मां तव्हांजे लाइ हीउ नंढिड़ो हिकिड़ो वज़न चूंडियो आहे जेको फ़ैलनि जी बुनियाद ते आहे। तव्हां ॾिसंदो त फ़ैलनि में 4 अखर अचनि था ऐं चारई अखर जेके आहिनि सो उहे मुतहरिक आहिनि, फ़ैलुनि। त हाणे फ़ैलुनि 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 4 दफ़ा फ़ैलुनि मुकमिल हिकिड़ो वज़न आहे। तव्हां इन ते हेठि लाइन जेको आहे सो पढ़ी सघो था। त उहा लाइन जेको आहे इतफ़ाक़ सां मुंहिंजी आहे ऐं मां कोशिशि कंदुसि त पंहिंजी शाइरी तव्हांखे इन बहाने ॿुधाईंदो बि रहां ऐं वज़न बहरनि ते बि जेको आहे सो बहस कंदा हलूं। हाणे तव्हां ॾिसो त फ़ैलनि में 4 हिकिड़ा अखर आहिनि पर चारई तक़रीबन मुतहरिक आहिनि। त तव्हां ॾिसंदो त तोले में बि हिकिड़ा 4 अखर आहिनि। हीअ जेकी तोले आहे, हीअ ॾिसो हिन में बि 4 आहिनि। अॼु ईअं त हाणे ईअं में ये ऐं नून खे असां कटे सघूं था। शाइरीअ जा जेके उसूल आहिनि उन में ये आहे या पोयों अलिफ़ आहे या नून आहे, उन खे गुनो करे या मुतहरिक खे जेको असांजा नून गुना आहिनि उहे ऑटोमेटिकली ख़ुदि ब ख़ुदि कटिजी वेंदा आहिनि वज़न मां। त इन लाइ अॼु ईअं इहो बि तव्हांजो वञी वज़न बीहंदो फ़ैलुनि। हीअंड़ो तव्हां जेकॾहिं हीअंड़ो लफ़्ज़ ॾिसंदव त हीअंड़ो लफ़्ज़ बि तव्हांखे फ़ैलनि में नज़र ईंदो। फ़ैलुनि हीअंड़ो। वरी आख़िरी फ़ैलुनि आहे फ़तक्यो जी हीअ जेका ये आहे, इहा ये जहां जी ख़ुदि ब ख़ुदि इन मां कटिजी वेंदी, छो त ये खे कटण जो अख़्तियार शाइरनि खे आहे। त हाणे जेकॾहिं इहो फ़ैलनि में असां ॾिसूं त तोले अॼु ईअं हीअंड़ो फतकियो। हाणे ॼण कंहिं जा 2 अखर आहिनि ही ऐं 2 अखर आहिनि ही 4 अखर, त फ़ैलुनि में बि 4 अखर इस्तेमालु था थियनि ॼण कंहिं। हाणे हिते थोरो मुश्किल तव्हांखे नज़र ईंदो, पर जेकॾहिं थोरो तव्हां ध्यानु ॾींदो त भी जो जेको नून आहे, इहो नून जेको आहे ही जेको नून आहे इहो ख़तमु थी वेंदो, वज़न में न ईंदो। हाणे इहो थींदो वञे भींडुप। इहे 4 अखर पूरा त फ़ैलुनि जा। भींडुप। खिन में हाणे खिन जी हीअ जेका ये आहे,
खियुनि में त खियुनि हिनखे असां न पढ़ंदासीं, हूअं बि खियुनि लफ़्ज़ असां न आहियूं पढ़ंदा, पर खिन पढ़ंदा आहियूं। त इहे ख़ुदि ब ख़ुदि इन में साकिन आहे ऐं इहा वज़न में असां शामिलु न कंदासीं। हाणे ॼण कंहिं भीं डुप खिन में उछलियो त सिधो सो जेको आहे सो तव्हां जेकॾहिं गौर कंदो त उछलियो सिधो सो फैलन लफ़्ज़ आहे। उछलियो अलिफ ऐं छह ॿ ऐं लाम ऐं वाव ये हिते बि तव्हांजी कटिजी वेंदी। ॼण कंहिं भींड पखियुनि में उछलियो। हाणे तव्हां हिन ते जेकॾहिं फैलन में अहिड़े क़िस्म जी शाइरी तव्हां करणु था चाहियो जंहिंमें पूरा पूरा 4-4 अखर अचनि ऐं उहा शाइरी तव्हां जेकॾहिं करणु था चाहियो त उहा फैलन जे पूरे पूरे वज़न में अची वेंदी। के शाइर जेके माहिर शाइर हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि त पूरे पूरे वज़न खे जेके चइनि 4 लगातार हिकु लाइन में अची थो वञे त इन खे इहो मुकमिल हिकिड़ो वज़न आहे। हाणे जेकॾहिं फैलुनि जे वज़न में असां लिखूं था त फैलुनि में घटि 4 दफ़ा लिखंदासीं त मुकमिल हिकिड़े वज़न में असां पूरो लिखी वेंदासीं। पर शाइर जेके वॾा शाइर हूंदा आहिनि या जेके वज़न ते उबूर रखनि था त उहे छा कंदा आहिनि कॾहिं कॾहिं 2 दफ़ा सिर्फ़ु फैलुनि जे ॿिनि रुकननि ते 2 रुकन जेके आहिनि इन्हनि रुकननि ते शाइरी कंदा आहिनि। हिकिड़ी लाइन 2 दफ़ा फैलुनि, ॿी लाइन 2 दफ़ा फैलुनि, माना हेतिरी लाइन। हाणे अहिड़े तरीक़े सां कुझु शाइर अहिड़ा हूंदा आहिनि जेके वरी 3 दफ़ा फैलुनि इस्तेमालु कंदा आहिनि, 4थों दफ़ो इस्तेमालु न कंदा आहिनि, माना हेसी ताईं शाइरी कंदा आहिनि ऐं अॻिते न कंदा आहिनि। उहो वरी महारत आहे। ऐं एॾी नंढड़ी शाइरीअ में तमामु वॾो मक़सदु रखणु इहो हिकिड़ो शाइरनि जी वॾी कमालियत आहे। इहो आम माण्हू नथो करे। इहो वॾो कुझु शाइर ॿोलीअ जी दस्तरस हुजे जंहिंखे ऐं ख़्यालनि जी हुनखे भरमार हुजे ऐं तमामु वसी हुनजो मुतालियो हुजे ऐं हुनजो वसी मुशाहिदो हुजे तॾहिं हेतिरी मुख़्तसर नंढनि 3 दफ़ा फैलनि या 2 दफ़ा फैलनि में पंहिंजो मक़सदु बयानु करे सघे थो। आम शाइर खे एॾी माना न आहे पंहिंजो दस्तरस ऐं जेको एतिरो कुझु करे सघे। पर इन फैलनि जे वज़न ते लिखण जे लाइ दोस्तनि ख़्यालनि ॾे तवजो ॾियनि था पर शाइरीअ जे वज़न ॾे नथा ॾियनि। हाणे फतकियो ऐं उछलियो हम आवाज़ खे त तव्हां सभु ॼाणियो था त इनखे काफ़ियो चइबो आहे। हिन में रदीफ़ कोन्हे। रदीफ़ असां हुनखे चवंदा आहियूं जेको लगातार पोइ ताऊं साॻियो ई लफ़्ज़ मोटी अचे। मिसाल तौरु हिन में जेकॾहिं हुजे हा तोले अॼु ईअं हीअणो फतकियो आहे ॼण कंहिं भींड पखियुनि में उछलियो आहे। ठीकु आहे त हीउ जेको बार बार आयो काफ़ीअ खां पोइ इहो रदीफ़ थी वियो। त शाइरीअ में हिन वक़्तु जेको हीउ शेर आहे हिन में हीउ रदीफ़ आहे ई कोन। पर अॻिते हली असांजा जेके क्लास थींदा उन में अहिड़ी शाइरी बि ईंदी जंहिंमें रदीफ़ हूंदो ऐं रदीफ़ खे कहिड़े तरीक़े सां उहो निभाइजे थो, कीअं थो कजे, या रदीफ़ जी अहमियत शाइरीअ में कीअं आहे, उहो वरी उन शयुनि ते बाद में असां ईंदासीं। अॼु हीउ फैलनि जो जेको वज़न आहे इन वज़न ते मां तव्हांखे पंहिंजी थोरी घणी ॼाण ॾिनी त जीअं तव्हां आईंदा लिखो त फैलनि जे वज़न ते तव्हां आसानीअ सां लिखी सघो जीअं तव्हांखे का बि क़िस्म जी तकलीफ़ न थिए। ऐं एॾो ॾुखियो वज़न बि न आहे फैलनि जो तव्हां उन ते न सम्झी सघो। ऐं जेकॾहिं तव्हां कुझु दोस्त चाहींदा त ॿिया बि शेर हिन में शामिलु कजे ऐं फैलुनि जे वज़न खे सही तरह सम्झायो वञे त उहो बि करे सघिजे थो। पर उहो तव्हांजी डिमांड ते आहे, शाइरनि जी जेको आहे सो ज़ौक़ ऐं शौक़ ते आहे। जेके दोस्त ज़ौक़ ऐं शौक़ु रखंदा इन मामलनि में उहे ज़रूरु मूंखे पंहिंजा कमेंट्स बि ॾींदा। ऐं ईंदड़ जेको असां जेकॾहिं कंहिं मज़मून ते शाइरीअ जे हिसाब सां वज़ननि में काई शइ सिखंदासीं उन में तव्हां जेकॾहिं सब्सक्राइब करे छॾो मुंहिंजे इन SBT TV खे ऐं सब्सक्राइब करण सां गॾोगॾु तव्हां जेकॾहिं बेल आइकन खे प्रेस करे छॾियव त हर मूवी जेका बि मां हिते अपलोड कंदुसि पंहिंजे SBT TV में उहो इनशाला तव्हांखे टाइम ते मिली वेंदी, ख़ुदि ब ख़ुदि मिली वेंदी, तव्हांखे सर्च करण जी ज़रूरत बि न पवंदी। सो हिन दफ़े असां सिर्फ़ु हिन लाइन ते फैलुनि जे वज़न ते असां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे मूं। ऐं आईंदा इनशाला कंहिं ॿिए वज़न सां तव्हांजे साम्हूं अचिबो। ओसी ताईं पंहिंजे अमजद दुरानी खे इजाज़त ॾियो। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।